नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर एना वक्त हमारे सामने उस्तादुल उलमा हजरत मौलाना गुलाम शबीर चातर साहब जन बयान फरमाइंदा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला हबीबिहिल करीम मुहम्मदिन व अला आलिहि व अला आलिहि त्तय्यिबीन व अस्हाबिहि त्ताहिरीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अन्फुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अत्ताइबु मिनज़्ज़ंबि कमन ला ज़ंब लहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। है कुरान नूरानी शीशा है कुरान नूरानी शीशा जड़ा सीधी राह दिखलावे जड़ा पढ़े ते अमल करे ओ सीधा जन्नत जावे। अब तव्हांखे शायद सुभान अल्लाह जी ॿोली ईंदी कोन्हे का या थकल आहियो घूम खणी खणी करे हा दा थोरो एतिरो जो ख़बर पए तव्हां जीरा वेठा आहियो ईअं न मां मुक़ाम में त वाज़ कोन थो कयां न एतिरो कयो जो मां ईअं न त मां मुक़ाम में कोन वेठो। कदर कुरान दा क्या जान ओ जड़े दुनियादार नबी ने कदर कुरान दा क्या जान जड़े दुनियादार नबी ने कदर कुरान दा जानन वाले
पुत सुतड़े शहर मदीने। बिरादरान इस्लाम, मुझा अजीज मुअज़्ज़ज़ मुसलमान भैरो, अज जो ही प्रोग्राम इस्तक़बाल रमज़ान ऐं दस्तार फज़ीलत जे उनवान सां, जंहिंमें तहां असां अल्लाह साईं खे राज़ी करण जे नियत सां शरीक आहियूं, इहो प्रोग्राम इंतिहाई उजलत में जल्दी में रखियो वियो आहे। पर मां सलाम पेश कयां थो, जस पेश कयां थो तव्हांजे हिन ॻोठ जे ईमानी जज़्बात सां सरशार उन नौजवाननि खे, खुसूसन बिरादर मुकर्रम कारी सफ़ीउल्लाह साहब, कारी ताहिर साहब, सिबगतुल्लाह साहब, मौलवी उज़ैर साहब, इंतिहाई मुख्तसर ॾींहंनि में ॾींहुं राति वीचारनि महिनत करे ऐं उन्हनि जी टीम, उन्हनि जा साथी एॾो अज़ीम शान बेहतरीन प्रोग्राम मुनक़द कयो आहे। अल्लाह ताला उन्हनि जी हिम्मत, उन्हनि जे जोश ऐं जज़्बे में बरकत अता फरमाए। तव्हां सभु आमीन चओ। ऐं जन दोस्तनि, ॻोठनि, पसगिरदाई जे दोस्तनि इन अज़ीम शान प्रोग्राम जे इनेकाद में उन्हनि सां हथ हमराई कई आहे, जानी ताउन कयो आहे, माली ताउन कयो आहे, जंहिं क़िस्म जी उन्हनि सां हिम्मत कई आहे, अल्लाह उन सभिनि जी महिनत खे क़बूल फरमाए। ऐं तव्हांजो ही अज़ीम शान प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह ईअं न आहे जो रुगो तव्हां ताईं महदूद आहे, रईस जमाल साहब जो ॻोठ ताईं महदूद आहे। अॼु मीडिया जो दौर आहे, असांजे सोशल मीडिया जी टीम भी अल्हम्दुलिल्लाह एक्टिव आहे। बिरादरम मोहतरम अब्दुल क़यूम साहब चन्नो जो जमियत उलमा इस्लाम ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी आहे, उनकी सरकर्दगी में ही टीम भी अल्हम्दुलिल्लाह तहांजे हिन प्रोग्राम के पूरे मुल्क में पहुंचाए रही है। बल्कि ये समझो तहांजो ही प्रोग्राम ॿाहिरनि मुल्कनि में भी ॿुधो वेंदो। मुझा अज़ीज़ दोस्तो, असांजे हिन प्रोग्राम जा मेहमान खास अनकरीब इंशाअल्लाह तहांजे साम्हूं ईंदा। साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब हालेजवी, मौलाना अब्दुल्ला साहब अब्बासी, साईं रुशदुल्ला साहब हालेजवी, मौलाना मोहम्मद कासिम साहब ज़िले घोटकी जेयू जा जनरल सेक्रेटरी, ऐं ॿिया खोड़ सारा आलिम सगोरा, ऐं तहांजो असांजो मेहमान ख़ास मुंहिंजो हिकिड़ो उन सां दिल जो ताल्लुक़ आहे। पर मां ईअं बि चवां त कॾहिं कॾहिं रत जो रिश्तो भी थींदो आहे। मोहतरम जाम धणी बख्श साहब चाचड़ जो को कंधो कोट खां आयल आहे, मां पंहिंजे बिरादर मुकरम जो भी शुक्रियो अदा कयां थो, जन असांजे हिन प्रोग्राम खे असांखे हौसला अफ़ज़ाई बख्शी आहे। इंशाअल्लाह तव्हांखे बेहतरीन नात ॿुधाईंदा, अहिड़ा नात ॿुधाईंदा जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इश्क ऐं मोहब्बत खे चमकाए छॾींदा। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह ताला उनजी उम्र में बरकत अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ये तो मां तव्हांखे शेड्यूल ॾेई वियो मां, हाणे मां तव्हांखे कुछ अर्ज़ कंदुमि। मां तव्हांजो पंहिंजो भाउ आहियां, मां तव्हांजो अज़ीज़ आहियां, मां डिघो लंबो चौड़ो वाइज़ न कंदुमि, महिमाननि खे टाइम ॾिबो। हिन प्रोग्राम जो उनवान आहे इस्तक़बाल रमज़ान ऐं दस्तार फज़ीलत। मांखे दोस्तनि वरी खोड़ सारा उनवान ॿुधाया आहिनि,
को चए थो साईं हिन मौज़ू ते ॻाल्हाइजो, कंहिं चयो आहे साईं हिन मौज़ू ते बि ॻाल्हाइजो, कंहिं चयो आहे साईं हिन मौज़ू ते बि ॻाल्हाइजो। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो यार हक़ीक़त इहा आहे, इहे फरमाइशूं इन जे करे थियनि थियूं पियूं जो असां में इहे समूरे कमज़ोरियूं आहिनि, असां में इहे सभु कमियूं कोताहियूं अची वियूं आहिनि। को चए थो साईं क़ुरान पाक जो शान बयानु कयो, माण्हू क़ुरान खे छॾे विया अथव। को चए थो साईं निमाज़ जे बारे में माण्हू खे वाज़ कयो, अलाह जा घर ख़ाली थी विया अथव। को चए थो साईं दीनी मदारिस जे बारे में फ़ज़ाइल बयानु कयो, मदरसनि जा दुश्मन बि खोड़ उथी पिया अथव। कोई चए थो साईं जमात जे मुतालिक़ बि ॻाल्हायो, जमियत उलमा जे मुतालिक़ जे ॻाल्हायो, जमियत उलमा जे बारे में बि ॻाल्हायो। साईं मोहम्मद साहब अॻिते अचो, साईं अचो त अॻिते अचो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, असां माण्हुनि जे अंदरि खोड़ सारी बीमारियूं अची वियूं आहिनि, असां हर मर्ज़ जा मरीज़ आहियूं। पोइ कहिड़े कहिड़े मर्ज़ जी दवा कजे, कहिड़े कहिड़े मर्ज़ जो इलाज कजे। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो मूंखां जो कुझु थींदो मां इंशाअल्लाह मुख़्तसर तव्हांजे आॾो अर्ज़ु कंदोमांव। अॼु तव्हांजे हिन असांजे ॻोठ में अल्लाह जो क़ुरान पढ़जी रहियो आहे, अल्लाह जे क़ुरान जो वाज़ थी रहियो आहे। खोड़ सारा बुज़ुर्ग ईंदा, आलिम सगोरा ईंदा, नसीहतूं थींदियूं। साईं मोहम्मद साहब तव्हांखे पहिरां अर्ज़ु कयो त इन्हनि जे बारे में तव्हांखे असांखे एहसास ऐं क़दुरु मुंहिंजा यार तॾहिं थींदो जॾहिं तव्हां असां हिन दुनिया खे छॾींदासीं, हिन दुनिया खां अखियूं ॿूटिबियूं, जॾहिं अॻो जहान साम्हूं ईंदो, जॾहिं अॻो तर जो सफ़र साम्हूं ईंदो, मुंहिंजा मिठा पोइ तोखे हिन क़ुरान जे कचारिन ऐं मजलिसनि जो एहसास ऐं क़दुरु मालूम थींदो। अल्हम्दुलिल्लाह अॼु क़ुरान पाक पढ़जे थो पियो, यकीन कयो तव्हां असां अल्लाह जे रहमत में वेठा आहियूं। अब अल्लाह जी रहमत में वेठा आहियूं न, इहो असांजो पक्को ईमान आहे। मां बि कोन चवां, इहा ॻाल्हि क़ुरान कई आहे, इहा ॻाल्हि अल्लाह जे क़ुरान कई आहे। मुंहिंजा सोना अख ग़लती करे सघे थी ऐं अखियुनि खां खोड़ ग़लतियूं थी बि वेंदियूं आहिनि, लेकिन आख़िर जी ॻाल्हि ते यकीन हूंदो आहे, पक्को यकीन हूंदो आहे। तव्हांखे पक आहे, यकीन आहे। अदाई मुंहिंजे हथ में छा आहे? ॾाढे चओ ही मुंहिंजे हथ में छा आहे? अबा हे अल्लाह जो मिठड़ो क़ुरान आहे। इहो खोले करे मां तव्हांखे जो दीदार करायां, तव्हांजो अचणु सजाई थिए, तव्हांजो वेहणु सजाई थिए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन जा दीदार कयो, तव्हांजी दिलि ठरे। अबाही मुंहिंजे हथ में छा आहे? क़ुरान पाक आहे न अदा, ही मुंहिंजे हथनि में छा आहे? तव्हांखे को शक आहे मतां को ॿियो किताब हुजे? तव्हांखे को शक आहे? छो त अखियुनि सां ॾिसूं था पिया क़ुरान आहे न अदा, अखियुनि सां ॾिसूं था पिया न। जेका ॻाल्हि अखि ॾिठी हूंदी आहे उहा पकी ठकी हूंदी आहे न, पर खोड़ भेरा हिन अखियुनि ग़लतियूं बि कयूं आहिनि। ईअं न, कॾहिं कॾहिं अखियुनि सां कंहिंखे ॾिसंदा आहियूं, चवंदा आहियूं इहो फलाणो माण्हू आहे, पर उहो न हूंदो आहे, ॿियो माण्हू हूंदो आहे। भई ईअं थींदो आहे न, माना अखि बि ग़लती करे सघे थी, कन भी गलती करे सघनि था। अब हाणे जेका मां ॻाल्हि कयां थो, तव्हां इहा ॻाल्हि ॿुधो था न, तव्हांखे आवाज़ अचे थो न, ॿुधो था न, पर कॾहिं कॾहिं इन्हनि कननि खां बि ग़लती थी वेंदी आहे। असांखे कंहिं माण्हू जे लाइ को पैगाम मिलियो, हीउ फलाणे खे शइ ॾेई आहे, पोइ उनजे बजाए ॿिए खे शइ ॾेई वेंदो आहे। अड़े बाबा मां तोखे त फलाणो चयो, जेसीं मां सम्झो कोन। ईअं न, हाणे कननि बुद्धि ॻाल्हि में भी गलती थी वेंदी आहे। ईअं न, जेका ज़ुबान ॻाल्हाए रही आहे, कॾहिं कॾहिं इन ज़ुबान खां बि ग़लती थी वेंदी आहे। लफ़्ज़ ॻाल्हाए पोइ हिकु आहे निकिरी ॿियो ईंदो आहे, ईअं थींदो आहे न दादा। माना अखियूं बि ग़लतियूं करे सघनि थियूं, कननि जी ॿुधल ॻाल्हि ॻाल्हि में बि ग़लती थी सघे थी, ज़ुबान जे ॻाल्हायल ॻाल्हि में बि ग़लती थी सघे थी, पर ही अल्लाह जो क़ुरान ग़लती खां पाक आहे।
अब छा चो था कुरान गलती खां पाक है ना, यो पक्की ॻाल्हि आहे न। कुरान जो कुछ चयो आहे वो सच है ना दा। हिन कुरान में को शक है? कुरान जे कई लफ्ज में शक है? कुरान जे कई अखर में शक है? कुरान जे कई ज़बर ज़ेर में शक है? शद मद में शक है ना? ना शक न बा पक्का ना। हाणे कुरान का पुछो। फरमातो इज़ा क़ुरिअल क़ुरआनु फस्तमिउ लहू व अनसितू। इज़ा क़ुरिअल क़ुरआनु फस्तमिउ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं मुंहिंजो कुरान पढ़ियो वञे ओ कलमे वारा, जॾहिं मुंहिंजे कुरान जो आवाज़ तुंहिंजे कननि ताईं पहुचे, ओ कलमो पढ़ण वारा, जॾहिं अल्लाह जो कुरान पढ़जे आराम सां वेही रहो, अदब एतराम सां वेही रहो, ध्यान सां वेही रहो, दिल जे तवज्जे सां मुंहिंजे कुरान खे ॿुधजो, मुंहिंजे कुरान खे प्यार सां ॿुधजो, मुंहिंजे कुरान खे मोहब्बत सां ॿुधजो, मुंहिंजे कुरान खे इश्क सां ॿुधजो, मुंहिंजे कुरान खे जज़्बे सां ॿुधजो, मुंहिंजे कुरान खे हुब सां ॿुधजो। मस्ताना बणिजी वेंदो, मुंहिंजे कुरान जा दीवाना बणिजी वेंदो, मुंहिंजे कुरान जा परवाना बणिजी वेंदो, मुंहिंजे कुरान जे लाइ दिल जा दरवाज़ा खोले वेंदो, मुंहिंजे कुरान जे लाइ दिल जूं दरियूं खोले वेंदो। ओ कलमे वारा, मुंहिंजे कुरान खे प्यार सां ॿुध, तवज्जो सां ॿुध, ख़्याल सां ॿुध, अदब सां ॿुध, एतराम सां ॿुध। लअल्लकुम तुरहमून। ताजे कख कख ते रहमत मालाही दुम। नारे तकबीर, शाने कुरान, नारे तकबीर। तू मुझे कुरान के प्यार सां ॿुध, तू मुझे कुरान के मोहब्बत सां ॿुध, तू मुझे कुरान के एहतराम सां ॿुध। तुंहिंजे वार वार ते रहमत लाहींदुसि, तुंहिंजे कननि उज़वनि ते रहमत लाहींदुसि, तुंहिंजे जिस्मनि बदननि ते रहमत लाहींदुसि, तुंहिंजे कखनि पननि ते रहमत लाहींदुसि, तुंहिंजे घरनि शहरनि में रहमत लाहींदुसि, तुंहिंजे ॻोठनि में रहमत लाहींदुसि, तुंहिंजे कखा ऐं घरनि में रहमत लाहींदुसि। ओ कलमे वारा, अल्लाह जी ज़ात जो कसम, अॼु तुंहिंजे पन पन ते रहमत, तुंहिंजे कख कख ते रहमत, तुंहिंजे वार वार ते रहमत, तुंहिंजे कदम कदम ते रहमत, तुंहिंजे अॻियां बि रहमत, तुंहिंजे पुठियां बि रहमत, तुंहिंजे साॼे बि रहमत, तुंहिंजे खाॿे बि रहमत, तुंहिंजे मथां बि रहमत। अल्लाह जो कसम, कुरान सचो आहे। अॼु तुंहिंजे हिन बनी जे भीतर पत्थर ते बि रहमत आहे। सुभान अल्लाह। प्यार सां चओ। तव्हां बि कुझु ॻाल्हायो, रुगो मां मथो न हणंदो मां, तव्हां बि ॻाल्हायो कि सुभान अल्लाह चओ। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां, प्यार सां चओ सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ो भेरो बसि, पर सफ़ा दिल सां चओ, दिल सां सुभान अल्लाह। इन सुभान अल्लाह जी भी माना बुझजा। अल्लाह अल्लाह इन सुभान अल्लाह जो मफ़हूम उलमा लिखन था। सुभान जी माना है पाक। अल्लाह ओ मुझा अल्लाह तू पाक है, ओ मुझा अल्लाह तुझी ज़ात पाक, ओ मुझा अल्लाह तुझी ज़ात पाक है, तू शरीकन का पाक है, पंहिंजी ज़ात में पाक है, सिफात में पाक है, अफ़ाल में पाक है। ओ मुझा अल्लाह तू हर ऐब का पाक है, तू हर नुक्स का पाक है, तू हर खामी का पाक है, तू हर गलती का पाक है। ओ मुझा अल्लाह तू कमालन जो मालिक है, तू इज्जत जो मालिक है, तू शान जो मालिक है, तू करामत जो मालिक है। ओ मुझा अल्लाह तुझे इज्जत
जी का इम्तिहान है, तुझी कमाल जी का इम्तिहान है, तुझे अजमतुन जी का इम्तिहान है, तुझे रहमतुन जी का इम्तिहान है, तुझे बरकतुन जी का इम्तिहान है। ओ मुझा मालिक तुझे इल्म जी का इम्तिहान है। ओ मुझा अल्लाह तुझी हर सिफत बा कमाल कमाला। सुभान अल्लाह ॾाढे तो सुभान अल्लाह। ओ सारे गोठ में तव्हांजो सुभान अल्लाह जो आवाज़ पहुची वञे। मां तव्हांखे सवाब ॾियां थो, सवाब सुभान अल्लाह जो सवाब केॾो आहे। इन जी माना छा आहे? अल्लाह पाक है। अब अल्लाह पाक है ना, अल्लाह पाक है ना, हर ऐब खां पाक है ना। हाणे इन लफ़्ज़नि पढ़ण ते मिठो रब राज़ी केॾो थींदो आहे, अल्लाह खे केॾो राज़ी थींदो आहे सुभान अल्लाह चवण ते। ॿुधो यूसुफ अलैहिस्सलाम, ॿुधो अथव भाई यूसुफ अलैहिस्सलाम उनजे हुकूमत जे ज़माने में आयो हो, कहत ॾुकार पियो हो, अनाज माण्हुनि जा सड़ी विया, पोखां आबादियूं कोन लथियूं। ओ परे परे खां पोइ माण्हू ईंदा हुया यूसुफ अलैहिस्सलाम वटि अन्न वठण जे लाइ। बुखार हुया वीचारा, अन्न वठण ईंदा हुआ। वॾी ख़ल्क़ हूंदी हुई, वॾी रश लॻी पई हूंदी हुई। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ईअं लाइन में माण्हुनि खे पियारींदो, ॿ लाइन हणी बीहो, कतार में बीहो, छो त रश न थिए न, त हर कंहिंखे सुकून सां मिले। ईअं लाइननि में माण्हुनि खे पियारींदो हो, अन्न विरहाईंदो हो। हिकिड़ो नंढड़ो ॿार हुयो हिन वांगुरु, उहे लाइन खे टोड़े करे भॼी अची बीहे, चई साईं मूंखे अन्न ॾियो। लाइन खे छॾे कतार खे टोड़े भॼी बीहो, किसी मूंखे अन्न ॾियो। नंढा ॿार हूंदा ई ईअं आहिनि, हुनखे छा ख़बर त लहना छा त उसूल छा त कानून छा जा। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, पुट लाइन में बीहंदो कर, बच्चा लाइन में बीहंदो कर, मां अन्न विरहाइण जे लाइ वेठो आहियां, मां तोखे अन्न ॾींदुसि, पर यार लाइन में बीहंदो कर। अॼु तोखे मां अन्न ॾियां थो, अॼु ई अन्न खणी वञे, सुभाणे लाइन में बीहजां। अन्न ॿारो खणी वियो, वरी सुभाणे जो वारो आयो, वरी उहो ॿारो साॻो ॿार भॼंदो ईंदो आहे, न लाइन में बीहंदो आहे न कतार में बीहंदो आहे, वरी भॼी अची बीहंदो आहे। ओ यूसुफ अलैहिस्सलाम, साईं मूंखे अन्न ॾियो, मां बुखायल आहियां, साईं मूंखे अन्न ॾियो। अल्लाह जो नबी फरमायो, पुट ॿुध त मां तोखे कल्ह सम्झायो हुयो, बच्चा लाइन में बीहजां, कतार में बीहजां, तूं लाइन टोड़े आयो आहे, मां तोखे हाणे त अन्न ॾियां थो, पर मुंहिंजा पुट सुभाणे लाइन में बीही वठजां। अन्न उन खे ॾिनई, खणी वियो, वरी टियों ॾींहुं थियो, वरी बि उहो ॿार लाइन टोड़े करे भॼी ईंदो आहे। ओ यूसुफ मूंखे अन्न ॾे, यूसुफ मूंखे अन्न ॾे, साईं मां ग़रीब आहियां, मां मिसकीन आहियां, साईं मूंखे अन्न ॾे। अल्लाह जो नबी नाराज़ थी पियो, कावड़ जी पियुसि, बच्चा मां तोखे कल्ह बि सम्झायो, मां तोखे परी बि सम्झायो, लाइन में बीही करे अन्न वठजां, कानून न तोड़जांइ, लाइन न तोड़जां, कतार न तोड़जां। ओ मुंहिंजा बच्चा तूं बार बार कानून तोड़े अचे थो, हाणे पोइ ते मोटी वञे, वञी करे लाइन में बीह, हाणे तोखे ईअं अन्न न मिलंदो, हाणे पोइ ते मोटी वञे। उहो ॿार थोरो हटी करे चवंदो आहे, यूसुफ मूंखे अन्न ॾे, साईं मूंखे अन्न ॾे। चए पुट लाइन में बीह, चए साईं मूंखे सुञाणे कोन थो, साईं मूंखे सुञाणे कोन थो, जेकॾहिं मां पंहिंजो तारुफ़ करायां, जेकॾहिं मां तोखे पंहिंजे बारे में ॿुधायां, ओ यूसुफ तूं मूंखे पाण कतार मां कढी करे अन्न ॾींदे, पाण सॾे करे अन्न ॾींदे। यूसुफ अलैहिस्सलाम हथ कढी करे बीह रहियो, चई पुट तूं मूंखे एॾी वॾी ॻाल्हि करें थो, तूं केरु आहीं भला ॿुधाए, तारुफ़ कराए। शाहज़ादो आहियां, शाह जो पुटु आहियां, बादशाह जो पुटु आहियां, वज़ीर जो पुटु आहियां, तूं केरु आहे बाबा मूंखे तारुफ़ कराए। चवंदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम, मां बादशाह जो पुटु न आहियां, वज़ीर जो पुटु न आहियां, मुशीर जो पुटु न आहियां। ओ यूसुफ को ज़मानो यादि कर, को वक़्तु यादि कर, जॾहिं
बंद हुए जॾहिं बीबी बहाना बनाए तोखे बि फुलाए पई तोखे बुलाए पई ओ यूसुफ पंहिंजी इज़त बचाए निकितो हुए पंहिंजो ईमान बचाए निकितो हुए ओ यूसुफ जॾहिं अज़ीज़ मिस्र तोखे पकड़े विधो तुंहिंजो कोई गवाह कोन हुयो तुंहिंजो कोई शाहिद कोन हुयो तुंहिंजे मथां ज़ुलेखा इल्ज़ाम लॻायो तुंहिंजे मथां ज़ुलेखा बोतान लॻायो ओ यूसुफ उन मौक़े ते जंहिं तुंहिंजी पाकाई बयान कई उहो ॿार मां आहियां यूसुफ जंहिं तुंहिंजी उन मौक़े ते पाकाई बयान कई उहो ॿार मां हुयो मां किताबनि लिखियो आहे अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया हज़रत यूसुफ पैगंबर जे अखियुनि खां हंजूं हारजी पियूं हीअं परे थी वेंदो आहे चवंदो आहे पुटु तोखे मोकल आहे तूं सची ॻाल्हि कई आहे हीउ खज़ाने जो दरवाज़ो खुलियल आहे ओ मुंहिंजा बच्चा जेतिरो वणे अन खणी वञे तोते काई रोक टोक नाहे अल्लाह ताला जे तरफ़ां आवाज़ आयो साईं यूसुफ अलैहिस्सलाम खे रब जे तरफ़ां आवाज़ आयो यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ओ यूसुफ हे उहो ॿार आहे जंहिं तुंहिंजी पाकाई बयान कई हुई जंहिं तुंहिंजी सफ़ाई बयान कई हुई यूसुफ तुंहिंजे मथां हिकिड़ो इल्ज़ाम लॻो इन ॿार तुंहिंजी हिकिड़ी पाकाई बयान कई हिकिड़ी सफ़ाई बयान कई यूसुफ अॼु तूं उन्ही जे लाइ पंहिंजे खज़ाननि जा दरवाज़ा खोले छॾिया हाणे ॿुधाए यूसुफ मुंहिंजो बानो मां रब जो बानो जॾहिं ॾींहं में 5 भेरा पढ़ंदो आहे सुबहान अल्लाह सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक स्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक ओ यूसुफ जॾहिं मुंहिंजो बानो मुंहिंजी पाकाई बयान कंदो आहे मां बि बाने जा सारे गुनाह धोई छॾींदो हाणे चओ सुभान अल्लाह प्यार सां चओ सुभान अल्लाह दिल सां चओ सुभान अल्लाह चओ असांजा रब तूं पाक आहे असांजा रब तूं पाक आहे मुंहिंजा अज़ीज़ो उनजे करे मां चयो त सुभान अल्लाह जी ॿोली न विसारियो मुंहिंजी शुरूआत मुंहिंजो अञा मौज़ू आयो ई नाहे इस्तक़बाल रमज़ान जे बारे में रमज़ान शरीफ़ मथां अचण वारो आहे इंशाअल्लाह 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 2 ॾींहंनि खां पोइ उहो महिमान ईंदो 2 ॾींहंनि खां पोइ उहो महिमान ईंदो जंहिं महिमान जो इंतज़ार मुंहिंजे मदीने वारे खे 2 महीना अॻु में इंतज़ार थी वेंदो हो बेक़रारी अची वेंदी जॾहिं रजब जो महीनो शुरू थींदो हो जॾहिं रजब जो चंड पीहंदो हो अल्लाह मुंहिंजो सोनो फरमाईंदो हो ओ मुंहिंजा रब अञा रमज़ान में 2 महीना पिया आहिनि अल्लाह अकबर जीअं कंहिंखे कंहिं जे सिकायल महिमान जो इंतज़ार हूंदो आहे कंहिं प्यारे जो इंतज़ार हूंदो आहे हदीसुनि में ईंदो आहे ईअं मुंहिंजो सोनो मदीने वारो कॾहिं कॾहिं हीअं तमारे वञ ॾिसो हीअं थधो साह भरींदा अल्लाह कॾहिं ईंदो रमज़ान ईअं थधो साह भरे साईं चवंदो हो अल्लाह कॾहिं ईंदो रमज़ान 2 महीना पिया हूंदा एॾो मुंहिंजो सुहिणो रमज़ान खां सिकंदो वेठो हूंदो एॾो मुंहिंजो सुहिणो रमज़ान खां सिकंदो हुयो अल्लाह कॾहिं ईंदो रमज़ान हाणे इहो रमज़ान महिमान 2 ॾींहंनि खां पोइ अचेव थो कलमे वारा हो 2 ॾींहंनि खां पोइ इंशाअल्लाह इहो रमज़ान अचेव थो अल्लाह जो कसम इहो रमज़ान तव्हांजे गुनाहनि खे धोइण अचेव थो ऐबदारो तव्हांजे ऐबनि खे मिटाइण अचेव थो कलमे वारो रब जे रहमतुनि जा अंबार खणी अचेव थो कलमे वारो जन्नत जा दरवाज़ा खोलण अचेव थो आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा जन्नत जा दरवाज़ा
दरवाजा बंद थी वेंदा, कार जा दरवाजा बंद थी वेंदा, अज़ाब जा दरवाजा बंद थी वेंदा, जादे करे रुगो अल्लाह जी रहमत जा होका ई होका पिया। इन मेहमान जो इस्तक़बाल कबो, मेहमान जो इस्तक़बाल कंदो, दिल सां कंदो, प्यार सां कंदो, इश्क सां कंदो। अदा पोइ जेकॾहिं मेहमान अचणो हूंदो आहे त मेहमान खां अॻु में कुझु तयारी बि कबी आहे न बाबा, ईअं न? हाणे तव्हां जेकॾहिं मेहमान अचणा हुयो तव्हांजे लाइ अॻु में गिले मिठारे छॾियो, ईअं न साईं? जलसराम तव्हांजे लाइ अॻु में जाइ ठाहे छॾी, मथां तव्हां अंधारे में ॾुखिया थियो लाइटूं बि हणी छॾियो, मथां तव्हांखे जाइ बुसी लॻे मथां ठंड बि तव्हांजे लाइ सूंहं बि करे छॾियो, ईअं न साईं? मथां तव्हां मूंखे बुख हुजे तव्हांजे लाइ मानी बि अॻु में तयारु करे छॾियो, ईअं न बा? मेहमान जेकॾहिं ईंदो आहे त इंतज़ाम पहिरियों कबा आहिनि न? तव्हां रमज़ान जेकॾहिं अचे थो छा इंतज़ाम कयो अथव? तव्हां छा बंदोबस्तु कयो आहे? मां तव्हांखे अर्ज़ु कयां तव्हांखे छा करिणो आहे? रमज़ान अची रहियो आहे, तव्हांखे छा करिणो आहे? हा दा रमज़ान जे अचण खां अॻु में मुझे सोने हुजूर जा सहाबा, मुझे महबूब जा सहाबा, मुझे मदीने वाले सोने जा मुरीद, मुझे साईं जा शागिर्द किताबन लिखियो आहे। जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो, रमज़ान जो चंड बिहण वारो हूंदो, मुंहिंजा साईं हुकुम फरमाईंदा, आयशा मुंहिंजो बिस्तरो बंदि करे ॿधी करे मथे रखी छॾ, हाणे सुम्हणु ख़तमु थी वियो, निंड जो टाइम गुज़री वियो, आराम जो टाइम गुज़री वियो, सुकून जो टाइम गुज़री वियो। आयशा रमज़ान आयो आहे, हाणे रुगो अल्लाह जी बंदगी करणी आहे। आयशा हाणे मुंहिंजो बिस्तरो बंदि करे छॾ, मुंहिंजे सोने जा साहबा मुर्शिद हालेजवी हज़रत साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब हालेजवी, साईं रसूलुल्लाह साहब हालेजवी अची विया आहिनि। सांझनि खे ख़ुशि आमदीद चऊं था। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। हज़रत साईं हालेजवी नारो हज़रत साईं हालेजवी, सब चओ जिंदाबाद। हज़रत साईं हालेजवी, हज़रत हालेजवी, हज़रत हालेजवी, नारे तकबीर। बस मां इंशाअल्लाह जल्दी में वेड़ शेड़ करे पंहिंजी ॻाल्हि खे पूरो कयां थो। असांजे स्टेज ते साहिबज़ादा साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब, साहिबज़ादा साईं रसूलुल्लाह साहब, जमियत उलमा इस्लाम ज़िले घोटकी जा अमीर मुजाहिद इस्लाम साईं मौलाना मोहम्मद इसहाक साहब मौजूद आहिनि ऐं इंशाअल्लाह इन बुज़ुर्गनि जूं तव्हांखे ज़ियारतूं थींदियूं। इंशाअल्लाह इन जे बाबरकत कालिमात मलफूज़ात खां ठीक ठाक फ़ाइदो वठिबो। तव्हां थोरो तवजो समयो। बस सही आहे। मुंहिंजा अज़ीज़ो थोरो मारे तवजो कयो। रमज़ान जो इस्तक़बाल कीअं कबो अदा? हाणे ॿ ॾींहं बचा आहिनि न, पंहिंजा कपिड़ा वपड़ा धोराए छॾो, पंहिंजा कपिड़ा वपड़ा धोराए छॾो, पाकाई करे छॾो। पंहिंजी घर में पंहिंजे कमरे में का जाइ मुक़ररु कयो, ख़ुसूसी जाइ मुक़ररु कयो। उन जाइ ते रोज़े खां पोइ, रोज़े खां अॻु में ॿ नफ़िल पढ़ो, 4 नफ़िल पढ़ो, ज़िक्र कयो, क़ुरान पाक जी तिलावत कयो। का ख़ासि जाइ मुक़ररु करे वियो, पोइ उन जाइ में वेही करे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ग़लतियुनि खे यादि करे, पंहिंजे कमज़ोरनि खे यादि करे, पंहिंजे गफ़ूर रब जे यादो, पंहिंजे रहमान रब जे यादो, पंहिंजे रहीम रब जे यादो, पंहिंजूं कमज़ोरियूं रखो, पंहिंजूं ग़लतियूं रखो, पंहिंजूं कोताहियूं रखो। असांजा महिरबान, असां ग़लतियूं कयूं आहिनि, असांजा रहमान, असां ग़लतियूं कयूं आहिनि, ओ असांजा गफ़ूर, असांजा गफ़ार, असां ग़लतियूं कयूं आहिनि। असां तोखे सुञातो कोन, असां तोखे
समझो कौन असांजा साईं असांखे तुंहिंजी ख़बर नाहे असांखे तुंहिंजी सुञाण नाहे असांखे तुंहिंजी मार्फत नाहे असांजा साईं असांजी कमज़ोरनि खे ख़तम करे अल्लाह पंहिंजी रहमत जा ते नेकियूं ऐं सवाब लिखी छॾिया पंहिंजे करीम रब के ईअं अर्ज़ कजो जीअं कॾहिं कंहिं नंढो मासूम ॿार हूंदो आहे न अबा पोइ तव्हां को काशे घुरंदो आहे बाबा मूंखे पैसा ॾे बाबा मूंखे ख़र्ची ॾे बाबा मूंखे हीअ शइ वठी ॾे पोइ तव्हां वटि कॾहिं पैसो आहे कॾहिं न आहे पोइ तव्हां ॿार खे जवाबु ॾींदव पुट मूंखे हाणे न आहे तोखे पोइ ख़र्ची ॾींदुमि ॿार खे छा ख़बर पोइ रोइणु शुरू थी वेंदो आहे ॾाढो रोईंदो आहे तोखे चिंबड़ी पवंदो आहे ज़मीन ते लेटड़ियूं पाईंदो आहे रोईंदो आहे दाहूं कंदो आहे जॾहिं तुंहिंजो ॿारु तोखे चिंबड़ी करे रोईंदो आहे ज़मीन ते लेटंदो आहे पोइ जेकॾहिं तोखे खीसे में का शइ न आहे कंहिं का उधारी वठी करे बि ॿार खे राज़ी कंदो आहे ईअं कबो आहे न पंहिंजे महिरबान रब जे दर ते बि ईअं रोई पइजो जीअं ॿार पंहिंजे अब जे साम्हूं रोई पोइ ॾिसो उनजी रहमत जा दरवाज़ा कीअं खुली पवंदा पोइ ॾिसो उन करे अर्ज़ कयो न लख ॾोखणी सवरो खणी ईअं अर्ज़ कजो पंहिंजे अल्लाह खे मां तव्हांखे थोरो सेखारियां ओ लख ॾोखणी सवरो खणी तुंहिंजे दर ते आया आयो धणी ओ लख ॾोखणी सवरो खणी तुंहिंजे दर ते आया आयो धणी जे माफ़ करे तब तोखे ठहे जे माफ़ करे तब तोखे ठहे इंसाफ़ करे तब तोखे ठहे पर में छा चए थो पर हिकिड़ी ॻाल्हि कबी साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधजां पर हिकिड़ी ॻाल्हि कबी साईं आप जे विच में नबी साईं तव्हां कोन सम्झो न तव्हांजो ख़्यालु कोन्हे कंहिंखे मिंथ कबो आहे कंहिंखे राज़ी कबो आहे कंहिंखे इलाज कबा आहिनि पोइ चइबो आहे न अदा तुंहिंजे मुंहिंजे विच में फलाणो माण्हू आहे न तुंहिंजे मुंहिंजे विच में फलाणो माण्हू आहे न पोइ ईअं मिंथ इलाज कबा आहिनि न अलाह जो बानो पंहिंजे अलाह खे कीअं ॿाॾाए थो पर हिकिड़ी ॻाल्हि कबी साईं आप जे विच में नबी साईं ओ कुझु उन जे करे कुझु पंहिंजे करे कुझु उन जे करे कुझु पंहिंजे करे मूं ग़रीब मथां कर कुर्ब खणी ओ कुझु उन जे करे कुझु पंहिंजे करे ग़रीब मथां कर कुर्ब कणी मां जो कुझु ॻाल्हायो अल्लाह साईं क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन जज़ाकल्लाह ही हुया उस्तादुल उलमा हज़रत मौलाना गुलाम शबीर चाचर साहब हिन वक्त दिस्तार थींदी दिस्तार वारा जेके छोकरा आहिनि हुफ़ाज़ इकराम उहे हिन साइड खां अचनि जेके दिस्तार वारा छोकरा आहिनि